नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में महांगाई जा सतायल माण्हू हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी वॾी तादाद में गॾु थी रोडनि ते निकिरी आया आहिनि। सिंधी अदबी संगत समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान शहरी ऐं ॻोठाणा खिपरो जे मेन चौक ते महांगाई ऐं मुनाफ़ाखोर दुकानदारनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर खिपरो पारां वधीक अघु वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ऐं शहर में अटे जो सरकारी स्टॉल क़ाइमु न करण जे करे गॾु थी उब ॾाड़ींदड़ नारेबाज़ी करण लॻा आहिनि। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो है त खिपरे तालके में हिक ते अॻे कुदरती आफ़तूं, पहिरीं फसलनि ते माकड़नि जा हमला, कोरोना वायरस ऐं कुझु वक़्त अॻु पियल ॿोॾ जे करे रवासी अज़ाबनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। वेतर हिते जे सटिल महांगाई जी आड़ में रोज़मर्रा जी शयुनि जा अघ वधाइण जे करे मिसकिन माण्हुनि लाइ ॿिनि वेलनि जी मानी बि वॾो मसइलो बणिजी वियो आहे। हिननि चिता ॾींदे चयो त अघनि ते कंट्रोल न कयो वियो ऐं शहर में अटे जा स्टॉल क़ाइमु न कराया विया त असां DC सांगड़ ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। जॾहिं त बाद में मुज़ाहिरीन पैदल रैली कढी असिस्टेंट कमिश्नर खिपरो जी ऑफिस अॻियां सख़्त नारेबाज़ी पिणु कई है। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सैयद असगर शाह जी गैर मौजूदगी में मुख्तियारकार खिपरो मोहम्मद उमर मेमण संदुस ऑफिस पहुची शहरनि सां ॻाल्हियूं करे ॼाणायल समूरा मुतालबा मञींदे वाइदो कयो ऐं मुनाफ़ाखोर दुकानदारनि वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में सस्ते अटे जा स्टॉल पिणु लॻाया वेंदा। गरीब माण्हुनि सां ज़ुल्म थी रहिया आहिनि। हिते जे खाधे पीते शयुनि जा रेट चोट चढ़ियल आहिनि ऐं इन्हनि खे रेटनि खे थोरो घटि कयो वञे। हिते जा जेका कणिक आहे पंहिंजे गोदामनि जी उहा ॿाहिरि मोकिलीनि पिया ऐं हिते जा ग़रीब माण्हू ॾाढा परेशान आहिनि। ॿ वेला मानी खाइण लाइ ॾाढा परेशान लॻा पिया आहिनि। असां वस वारनि खे चऊं था त हिन शइ ते कंट्रोल कनि, जीअं न कंट्रोल कयो त अॻिते हिन जो एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। इहा आहे त हिते खिपरे शहर अंदरि महांगाई उरूजदी आहे। हितां खां गिह खां वठी खंड ताईं अटे ताईं जेके बि आहे तमामु ॾाढी महांगाई आहे। असां हिते जो AC जेको असिस्टेंट कमिश्नर आहे उहो हिकिड़ो नाअहल माण्हू आहे जंहिं सदाईं जंहिंखां माना महांगाई कंट्रोल नथी थिए। असां हितां जे इदारनि खे, आला इदारनि खे ऐं ॿियनि खे अपील था कयूं त नोटिस वठी हिन AC खे हटाए ॿियो ऑफिसर मुक़ररु कयो वञे जीअं त हू हिते मुनाफ़ेखोर दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करी अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। मेरे भाई आप चेक कर सकते हो, आप भी माशाल्लाह पाकिस्तान के रिहायशी हो। आप पंजाब के रेट लिस्ट आटे के चेक करें कि 1600 से 1700 रुपया मण है, जबकि सिंध के अंदर 2800 से 3000 रुपये मण है। आखिर हमारी सिंध की आवाम का कसूर क्या है? गंदुम माशाल्लाह हमारी अपनी पैदा होती है यहाँ पर। नई गंदुम आने के अंदर भी 10 से 15 दिन रह गए। 15 दिन के अंदर नई गंदुम मार्केट में आ जाएगी, जबकि पिछले साल की गंदुम अभी तक हमारे, चलो मेरे साथ अभी आप चलो, मैं आपको चेक कराता हूँ, गोदाम के अंदर गल सड़ रही है। जबकि रिपोर्ट के मुताबिक बता देंगे 3 लाख टन गंदुम चूहे खा गए। ये जुल्म आवाम के साथ, ये किस आखिर कसूर क्या है हमारा? ये जुल्म ज्यादती बंद की जाए, हमें इंसाफ दिया जाए। गरीब आदमी इस टाइम फाका कशी पे मजबूर है, खुदकुशियों पे मजबूर है। आखिर कसूर क्या है? सियासतदानों की लड़ाई के अंदर अवाम को पीसा जा रहा है। मेहरबानी फरमाकर ये प्राइस लिस्टें कंट्रोल की जाए। प्राइस कंट्रोल, कोई यहाँ पूछने वाले नहीं, कोई यहाँ मतलब तफ्तीश करने वाले नहीं, हर कोई मर्जी वाला अपनी मर्जी से रेट फिक्स किए हुए हैं। लिहाजा मेहरबानी फरमाकर जो गंदुम सड़ रही है गोदामों के अंदर, वो गंदुम वहाँ से उठाकर फ्लोर मिलों को दी जाए और आटे के रेट जो है कंट्रोल किया है। 3000 मण आटा, 3000 रुपये मण आटा जुल्म है आवाम के साथ यार। ये गंदुम सड़ रही है, आखिर हमारा कसूर क्या है? ये गंदुम निकाली जाए। क्या चूहों के खाने के लिए रखी है गंदुम ये 1 साल से? मेहरबानी फरमाकर जो सा हमें गंदुम जो सा फ्लोर मिलों को दी जाए। और मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।